तालके थाणे बुलाखान जे यूनियन काउंसिल मॉल शहर में असां हींअर मौजूदु आहियूं। कोरोना वायरस खां मुतासिरीन मज़दूरनि जे लाइ, ॿारनि जे लाइ असां ही राशन जो बंदोबस्तु कयो आहे। 800 फैमिलीज़ में ही राशन 10 किलो अटो, 2 किलो घी, पती चांहि, 4 पुड़ियूं ये असां ग़रीबनि में तक़सीम कंदासीं हिन वक़्तु इंशाअल्लाह। मॉल शहर आहे, तालके थाणे बुलाखान जो वॾो शहर आहे। यूनियन काउंसिल जी हैसियत आहे हिन मॉल खे। इन में असां हिते अब्बास फाउंडेशन जी तरफ़ां राशन तक़सीम करे रहिया आहियूं 800 माण्हुनि में, 800 फैमिलीज़ में, जंहिंमें 2-2 किलो तेल आहे, 10 किलो अटो आहे ऐं चांहि पत्ती जा 4 पैकेट आहिनि। ये इंशाअल्लाह असां तक़सीम कंदासीं हाणे तव्हांजे साम्हूं। अल्लाह ख़ैर कंदो।